ब्रियासिटी भरिसां ॻोठ अब्दुल करीम वस्तड़ो जे रहवासी टिन पौरियतनि जुड़ियल वस्तड़ो आकाश वस्तड़ो ऐं इर्शाद वस्तड़ो जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई। इन सिलसिले में ॻोठाणनि जुड़ियल वस्तड़ो ऐं ॿियनि ॿुधायो त बाहि लॻण सबबि घरनि में पियल खटूं बिस्तरा हंध घरेलू सामान चोपायो माल जो चारो ॿ ॿकरियूं अनाज ऐं ॿियो सामान सड़ी राख थी वियो आहे। जो त बाहि लॻण सबबि ॿिनि ॿारड़नि जा हथ सड़ी विया आहिनि। फायर ब्रिगेड खे कॉल कई पर मौक़े ते न पहुती, जंहिं सबबि नुक़सानु थियो आहे। हुन ॿुधायो त पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाई आहे। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त ग़रीब मिसकिन आहियूं, खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। असांजे थियल नुक़सान जो अज़ालो करे माली सहायता सां गॾु खाद खुराक जो पिणु बंदोबस्तु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।